अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिए सुंदर जिए लतीफ़ पई ॿोली। जीअं त ही मासूम नींगड़ी असांजे मोहल्ले वासियुनि खे कंडे जी कुंड मोहल्ला में हथ आई आहे। कोई भाउ अगरि हिनखे सुञाणे त महिरबानी करे असां सां राब्ते में अचे। अदी नालो यादि अथई? नालो छा आहे तुंहिंजो? हाँ, नालो तुंहिंजो नालो छा आहे? तुंहिंजो अम्मी नालो आहे? अरे अम्मी नालो आहे। काथे रहंदी आहे? घर जी ख़बर अथई? काथे? हथ हेठि कर, हथ हेठि, हथ हेठि कर। ॿुध, घर ख़बर अथई काथे आहे तुंहिंजो? पोइ हलऊं स्कूटर ते। हाँ, हलंदीअ मूंसां? घर तोखे ॾिठल आहे? काथे आहे घर तुंहिंजो? घिटीअ में? कहिड़ी घिटीअ में? हल, हाँ, घिटी में? हाँ, तुझी घिटी वरी ॾिसो ही हेठि कर अम्मी, थोरो हेॾे मुंहुं कयो, ज़ूम कयोसि। ही नींगरी ॾिसो, पोइ हिते कर। कोई बि भाउ अगरि हिन मासूम न्याणीअ खे सुञाणे तेसि ताईं हीअ अमानत असां वटि आहे, घर में मौजूदु आहे, त असां सां राब्ते में अचे महिरबानी। ऐं हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कजो।